बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सभिनी के असांजे चैनल ते भली कार। अज असांजो वीडियो थियण वारो है मुगलिया शहनशाह अकबर बादशाह के बारे में। त हलूं था हाणे पाण पंहिंजे वीडियो की तरफ़। अकबर बादशाह जो पूरो नालो जलालुद्दीन अकबर है। जलालुद्दीन अकबर जो जन्म 1542 ईस्वी में थियो। सिंध के एक शहर उमरकोट या अमरकोट में थियो। असल में ही मुगलिया आहिनि केरु? मुगलिया लफ़्ज़ मुग़लनि मां निकितल आहे। मुगलिया जा रहवासी हुआ। मुग़लनि जो पहिरियों हुकुमरान चंगेज़ खान हो। चंगेज़ खान उहो वहशी बादशाह हो जिथे भी वियो इंसानी खोपड़ियुनि जा मीनार छॾिया। मुग़ल जॾहिं मुसलमान थिया त ही पाण खे मुग़ल छॾाइण लॻा। बाबर जॾहिं हिंदुस्तान आयो त 1526 ईस्वी में इब्राहिम लोधी के शिकस्त ॾेई मुगलिया सल्तनत जो बुनियाद विधो। बाबर 4 साल हुकूमत कई, पोइ वफ़ात करे वियो। 1503 ईस्वी में हुमायूं तख़्त ते वेठो, पर हुमायूं 1540 ईस्वी में शेर शाहिया सूरी हथां शिकस्त खाई उमरकोट भॼी आयो जिथे अकबर बादशाह जो जन्म थियो। शेर शाहिया सूरी जे मरण खां पोइ वरी हुमायूं हिंदुस्तान में वञी तख़्त ते वेठो। कुछ वक़्त खां पोइ हुमायूं वफ़ात करे वियो। हुमायूं जी वफ़ात खां पोइ संदसि पुटु जलालुद्दीन अकबर तख़्त ते वेठो। जलालुद्दीन अकबर जे पीउ जो नालो हुमायूं ऐं माउ जो नालो हमीदा बेगम हो जेका सिंध जी रहवासी हुई। अकबर जो वॾो वज़ीर ऐं सलाहकार बीरबल हो जंहिंखे सिंध जा माण्हू वीरमल चवंदा आहिनि। इहो इन करे जो हू अक़ल जो वीर हुयो। शहनशाह अकबर जो दौर इल्म अदब ऐं ख़ुशहाली जो दौर हो। इल्म अदब मौसीक़ी ऐं इमारत साज़ी वॾी तरक्की कई। इमारत साज़ी में ताजमहल ऐं शाही क़िलो ऐं शाही मस्जिद शामिल आहिनि। हिन दौर में वॾी तरक्की थी ऐं फ़ैसिला सिर्फ़ दरबार में थींदा हुआ। फ़रियादी दरबार में पंहिंजो मसइलो पेश कंदो हो ऐं बीरबल उन मसइले जो हल कढी ॿुधाईंदो हो। अकबर बादशाह उहो मसइलो हल कंदो हो ऐं ॾुहारियुनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वेंदी हुई। अकबर बादशाह जी वफ़ात 27 अक्टूबर 1605 ईस्वी 63 सालनि में थी। संदसि मक़बरो फतेहपुर सिकेरी आगरो मुग़ल एम्पायर उत्तर देश इंडिया में आहे। सो दोस्तों अॼु जो इहो वीडियो उमेद आहे त तव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। त असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं लाइक ज़रूरु ॾिजो जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। महिरबानी।